मौलवी साहब मूंखे को अहिड़ो तावीज़ लिखी ॾियो जीअं मुंहिंजा बच्चा राति जो बुख जे करे न रोइनि। जी बाबा 5 मिंट सब्र कर तोखे लिखी थो ॾियां। जी मौलवी साहब। वठ मड़े हिनखे के पुराणी जगह ते या के संदूक में विझी रखजा, इंशाअल्लाह तुंहिंजा बच्चा न रोईंदा। मौलवी साहब ठीक है, अल्लाह तव्हांखे खुश कर दो। आमीन। मौलवी साहब चयो कि पुरानी जगह या पुरानी पेतीअ में तावीज़ रखजा। शुक्र आहे मूं वटि पुरानी पेती आहे, हिते ई तावीज़ खे रखी थी छॾियां। कुझु ॾींहंनि खां पोइ है ही छा अड़ी ना पैसा मां त टेकजी वियुसि। अलाह जा लखे थोरा लॻे थो मौलवी वारे तावीज़ असर कयो आहे। सुभान अल्लाह। ही छा आहे? पैसा आहिनि पैसा। काॾे वञई? उते ॿाहिरों बेकरी। अच्छा पोइ हेॾा पैसा? हाणे इहे पैसा खणो, इन्हनि पैसनि मां को कारोबार करे। सही आहे? ठीक आहे मां हाणे हिननि जो कारोबार जो को सिस्टम कयां थो। तूं परेशान न थी, तूं वञ अंदरि, मां हाणे ई वञा थो को दुकानदार सां ॻाल्हाए किराए ते वठां थो दुकानु ऐं पंहिंजो कारोबार था शुरू कयूं। ठीकु आहे। एॾा पैसा हे बसि हाणे ई वञा थो दुकानदार कंहिं किराए वारे सां ॻाल्हायां, किराए ते दुकानु वठी पंहिंजे कारोबार जो सेटअप थो कयां। वाह मोला वाह, तो त टेके छॾियो असांखे। अदा ही दुकान किराए ते ॾींदो मूंखे? जी अदा बिल्कुलु ॾींदासीं, किराए लाइ आहे दुकान ये। पोइ ही दुकान मूंखे किराए ते ॾियो। हीअ तव्हांजा घणा पैसा? बाबा 50,000 एडवांस ॾियो, बाक़ी 5,000 हर महीने। ठीकु आहे, ही वठो पैसा। ही घणा नी? ही साईं 50,000 थी विया तक़रीबन, ॿिया बि खणो। जी ठीक आहे साईं। ठीकु आहे, वधीक पोइ अलाह ख़ैर करे। ठीक आहे महिरबानी कुर्बानी। ऐं कुझु ई ॾींहंनि खां बाद हुन जो दुकानु तमामु बहितरीनु नमूने हलणु लॻो ऐं हुननि जी ज़िंदगी तमामु सुठी ऐं ख़ुशहाल गुज़रणु लॻी। वठ राणी ही पैसा, अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो दुकानु बाक़ाइदे थो हले वेठो। ही पैसा गॾु करे रखो, इंशाल्लाह वरी मथे महीने ॿिया पैसा गॾु करे को ॾिसूं था, को सुठो कारोबार वरी अॻिते वधायूं था। ठीकु आहे, मूंखे दुकान ते देरि थी थिए, पैसा साइड ते रखी छॾिजांइ। ठीकु आहे। ही पैसा पुरानी पेतीअ में थी रखां। अड़े पुरानी पेतीअ तो ॻाल्हि यादि अची वई। मौलवी साहब मूंखे तावीज़ ॾिनो जेको मूं पुरानी पेतीअ में रखियो। वञी ॾिसां त सही मौलवी साहब ने तावीज़ में छा लिखियो। हीअ तावीज़ वञी ॿाहिरि ॾिसांसि। जॾहिं तव्हां वटि पैसा अची वञनि त पैसा गॾु करण खां बहितर उहे पैसा उन्हनि घरनि में ॾिजो जिते ॿार बुख सबबु रोंदा हुजनि। अल्लाह मूंखे त पुराणा ॾींहं यादि अची विया जेका मूंसां हालत थी। वाक़ई ही पैसा गॾु करे छा कंदासीं? वञी कंहिं ग़रीब खे थी ॾेई अचां, बल्कि हू अचे त पोइ उनखे चवां थी ॾेई अचे।